इमदाद जी नंढड़ी जेका आहे उहा पंहिंजे भाउ खे कच्छ में करे जीअं वेठी मिलने के नहीं नायाब हम। घर त सभिनी खे प्यारो हूंदो आहे, सिंधियुनि खे त अञा ई वधीक। सिंधी क़ौम ते हूअं बि होम सिकनेस जो लेबल लॻियलु आहे, सो ही समूरो ख़ानदान बि तंहिं राति ॾाढो ख़ुशि हो। कराची जी वॾियुनि बिल्डिंग्स खां वधीक खेनि पंहिंजा कचा घर प्यारा हुआ। काश संदन इहा सरहाई केरु ॾिसी सघे हा, जेका संदन अखियुनि में आयल आख़िरी ख़ुशी हुई। केसां ख़ुशी पंहिंजे घर पिया अचूं, ॿारड़ा ख़ुशीअ में ॿारड़ा ॾाढा ख़ुशि हुया त असीं पंहिंजे माॻनि ॿोॾ खां पोइ पंहिंजे माॻनि ते वञी रहिया आहियूं। रिश्ते जे लिहाज़ खां त 4 वरनि जो हुसैन मुग़ैरी सिंध जी दिलेर न्याणी सनम मुग़ैरीअ जो सोट हो, पर उन अदड़ीअ खेसि भाउ करे पालियो हो। अखियुनि ॾिठा शायदि चवनि था त सनम नंढड़े हुसैन मुग़ैरीअ खे भाकुरनि में अञा वधीक उन करे भकोड़े वरितो त जीअं हूअ भाउ खे बाहि खां बचाए सघे। इंसानी अकुल उते ई दंग रहिजी वञे थो त को कीअं अज़ियतनाक बाहि में पाण खे धोके कंहिं ॿिए इंसान खे बचाइण जा जतन करे सघे थो। सिंध जूं न्याणियूं, सिंध जूं अमड़ियूं ईअं ई हूंदियूं आहिनि, भाइरनि ऐं पुटनि ते सिर ॾींदड़। काश को सिंधियुनि खे सम्झी सघे हा। सिंध जी न्याणी सनम मुग़ैरीअ जी दिलेरीअ खे सिंध वासियुनि तरफ़ां लखें सलाम। ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं नायाब हम। ताबीर है जिसकी हसरतों गम, ताबीर है जिसकी हसरतों गम। ऐ हम नफसो वो भाग हैं हम। ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं नायाब हम। इमदाद जी नंढड़ी जेका आहे उहा पंहिंजे भाउ खे कच्छ में करे जीअं वेठी त उहो भाउ खे भेण बचाइण ख़ातिर भाकुर पातो त भेण भाउ ॿई उते गॾु शहीद थी विया। कॾहिं कॾहिं इंसानी अखियूं ॾाढा दिलि ॾारींदड़ मंज़र ॾिसंदियूं आहिनि। हिकु ई वक़्तु अरिड़हं क़बरूं खोटिजण जो ही मंज़र बि ॾाढो गरो आहे। हिननि क़बरुनि में अरिड़हनि ॿारनि ऐं न्याणियुनि जा मढ़ मिटीअ माउ हवाले कया विया, जिन में इमदाद मुग़ैरीअ जा 8 ॿारड़ा बि शामिल हुआ। 8 बचड़ा मुंहिंजा विया, इसकी न्याणी असांजे अधे जी, हिकिड़ो छोकिरो, 10 ॿार असांजा, ॿिया असांजे सौटनि जा, माना 19 ॿार असांजा सड़ी विया। 7 न्याणियूं बि मुंहिंजूं शहीद थी वियूं, हिकु पुटु उहो बि उते शहीद थी वियो, बचाए न सघियासीं, असांजा उते शहीद थी विया। इमदाद मुग़ैरी जे भाउ कुर्बान मुग़ैरीअ जा 2 ॿारड़ा पिणु ॿारनि में ॿरी शहीद थी विया। इमदाद ऐं कुर्बान जे सौट मज़न मुग़ैरीअ जूं 3 न्याणियूं ऐं संदसि अमड़ बाहि हादसे में शहीद थी वियूं, जॾहिं त संदसि घरवारी अञा इस्पताल में इलाज हेठि आहे। हू आवाज़ न्यूज़ खे ॿुधाए थो त बाहि लॻण जे अधु कलाक बाद पहिरीं फायर ब्रिगेड गाॾी पहुती, जॾहिं त मोटरवे पुलिस बि काफ़ी देर बाद पहुती। संदसि चवणु आहे त बस में इंसान सड़ी रहिया हुआ ऐं माण्हू मूवियूं ठाहिण में पूरा हुआ। अधु कलाक खां पोइ इहे गाॾियूं आया पाणी वारियूं, हिकिड़ी गाॾी आई, पोइ ॿी गाॾी आई, माण्हू जेको लहे पियो भरे पियो, वेझो केरु न पियो अचे। कुर्बान मुग़ैरीअ जो भाइटियो अली असगर मुग़ैरी आवाज़ न्यूज़ खे ॿुधाए थो त तदफ़ीन बाद त पोइ सियासतदान उज़र ते ईंदा रहिया, पर जंहिं महिल खेनि पहुचणो हो तॾहिं को बि न आयो। बस संदन ॻोठ ऐं पस गिरदाई जे ॻोठनि जा माण्हू वॾे अंग में तदफ़ीन वक़्तु मौजूदु हुआ ऐं ही जनाज़ा सिंध जे जंहिं शहर मां जंहिं ॻोठ मां गुज़रिया उते सोग छायल हो। सिंध जे माण्हुनि रोडनि किनारनि ते बीही हिन हाञे ते पंहिंजे ॾुख जो इज़हार कयो। को बि चूंडियल नुमाइंदो, को बि सरकार जो नुमाइंदो असांजे जनाज़नि में शरीक न थियो। असांखे ॾाढो अफ़सोस आहे त रियासत हूअं त चवंदी आहे त रियासत जेका आहे त माउ आहे, पर माउ पंहिंजे बचनि जे जनाज़नि में शरीक नथी थिए, इन जो वॾो अफ़सोस रहे थो। ॻोठ नज़र मोहम्मद मुग़ैरी कैनशाह शहर सां लॻोलॻ आहे, जेतोणीकि हिन ॻोठ मां ॿोॾ जो पाणी लथो आहे, पर अञा बि ॻोठ जो केतिरो ई हिसो पाणीअ में ॿुॾल आहे। हितां जा ॻोठाणा हिन वाक़े जो ज़िम्मेवार
कंहिंखे था सम्झनि। अगरि फ्लड न अचे हा चूंडियल नुमाइंदा पंहिंजा हिफ़ाज़ती उपाउ वठनि हा, फ्लड न अचे हा त असां लड़पलाण न कयूं हा त थी सघे असां सां हीउ वाक़ियो पेश न अचे, दर्दनाक वाक़ियो पेश न अचे हा। हीउ जो कुझु थियो त फ्लड जी वजह सां थियो आहे। इमदाद खाने के लिए फंड्स लेने के लिए केनशा के साथ 2 बार वाक़यात किए। यहाँ पे अलमिया ये है कि अगर आम आदमी पानी से बच जाता है तो वो आग में मर जाता है। हिन वाक़े सां लाॻापियल सभ खां बुनियादी ऐं अहम सवाल त बस खे बाहि लॻी कीअं हुई, पर उन खां अॻु अचो त पहिरां खणूं त हीअ बस कहिड़ी कंपनीअ जी हुई, किथे मैन्युफैक्चर थी हुई। कुझु सालनि खां सिंध जे हाईवेज़ ते बिना ब्रेक डोड़ंदड़ हिकु कंपनी जी कोच ॾिसण में ॾाढी ख़ूबसूरत, हलण में ॾाढी तिखी, तमामु आरामदाह सम्झी वेंदी आहे, पर हिन हादसे बाद इहा ख़ूबसूरत कोच एतिरी ख़तरनाक आहे। हीअ कोच मुसाफ़िरनि लाइ कंहिं महिल एतिरी मोतमार ऐं भयानक थी सघे थी। हिन वाक़े समूरा पोल पधरा करे छॾिया आहिनि। चाइना जे सूबे हिननि जे इलाइक़े ज़ेंगज़ू में मैन्युफैक्चर थींदड़ इन कंपनीअ जूं पाकिस्तान अंदरि 2000 खां वधीक बसूं हली रहियूं आहिनि, जिन मां लॻभॻि 500 खां वधीक सिंध जे हाईवेज़ ते हलनि थियूं। केनशा वासियुनि जे भाग में बि उन ई कंपनीअ जी कोच लाहौर नंबर LRT 4707 लिखियल हुई, जेका नूरियाबाद चाड़ीअ ते सड़ी भस्म थी वई। बस खे बाहि कीअं लॻी? उन सवाल जे जवाब में कोच ड्राइवर इमरान शेख पुलिस आॾो बयानु ॾींदे चयो आहे त बस जी इंजन गरम थियण बाद एयर कंडीशनर लाइन में चिणंग लॻण बाद बाहि शुरू थी, जेका ॾिसंदे ई ॾिसंदे पूरी बस खे 2 दर्जन मुसाफ़िरनि समेत साड़े भस्म थी वई। जेतोणीकि ड्राइवर जी दावा आहे त हुननि बाहि खे विसाइण जी कोशिशि कई, पर बस में बाहि खे विसाइण लाइ ही नंढड़ो सप्रेशन बि कतब न आंदो वियो। बाहि एतिरी भयानक हुई जो अहिड़ा सवें सप्रेशन्स कुझु न करे सघनि हा। मथां बदकिस्मती इहा जो फायर ब्रिगेड गाॾियूं बि तमामु देर सां पहुतियूं। नूरियाबाद थाणे जो मुहरर बदर सारियो दावा करे थो त खेनि बाहि जो इतला मोटरवे पुलिस ॾिनो, जंहिं बाद पुलिस पिणु बाहि विसाइण जो कमु कयो। असां बाहि ते कंट्रोल करे असां रेस्क्यू करे ऐं डेड बॉडियूं असां ईदी एम्बुलेंस में विझराए शिफ्ट कयूं। उन खां पोइ मोटरे वारनि सां गॾिजी असां थाणे ते आयासीं। मोटरे जा ऑफिसर हुया, उहे थाणे ते आयासीं। नूरियाबाद थाणे ते दाख़िल हिन केस जो इन्वेस्टिगेशन ऑफिसर आवाज़ न्यूज़ नूरियाबाद जे रिपोर्टर असद पालारी सां ॻाल्हाईंदे चवे थो त बाहि लॻण वक़्तु कोच जे पोएं हिसे में ॿारड़ा सुतल हुआ। संदसि दावा आहे त वारसनि पोस्टमार्टम कराइण ऐं हिन वाक़े में कंहिंखे कसूरवार करार ॾियारण बदिरां वाक़े खे हादसो करार ॾिनो। उते हुननि जो हिकिड़ो अज़ीज़ आयो जंहिं चयो त असांखे का बि कार्रवाई वग़ैरह कराइणी न आहे, न को असां जेको आहे पोस्टमार्टम वग़ैरह कराईंदासीं। असांजो जेको आहे रज़ा इलाही सां ऐं कुदरती जेको आहे माना लॻी वई आहे। जेको आहे कोच खे हिन में जेको आहे कंहिंजो कसूर न आहे। शेख उनखे गिरफ़्तार करे रिमांड वरितो आहे, जेको असां वटि जेको आहे रिमांड में मौजूदु आहे, जेके कोट सगोरी सेंट्रल जेल कस्टडी कयो आहे। हाणे आख़िरी सवाल इहो आहे त छा सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार हिन हेॾे हाञे ते जांच कॾहिं शुरू कंदियूं? जॾहिं कराची जे दुकाननि में बाहि लॻे थी त अधु सिंध सरकार उते पहुची दुकानदारनि खे वॾो मुआवज़ो फ़राहम करे थी, पर सिंध जी ॿारहाड़ी जे हिननि शहीदनि जी सरकार अञा का सार छो नथी लहे? ॻोठ नज़र मोहम्मद मुग़ैरीअ में शहीदनि जे यादगार तौरु स्कूल्स रोड रस्ता तामीर कराइण सां गॾु अहिड़ा क़दम छो नथी खणे जिन वसीले लॻे त वाक़ई सिंध सरकार खे हिन वाक़े ते बि थोरो ॾुख पहुतो आहे। ॿी ॻाल्हि त हिननि जानलेवा कोचिज़ ऐं वेनुनि खे सरकार कॾहिं कंट्रोल में आणींदी? हीउ वाक़िया त सिंध अंदरि मामूल बणिजंदा वञनि। आख़िर सिंध जा मुसाफ़िर केसिताईं सड़ंदा ऐं हादसनि में मरंदा रहंदा?